असो वजीर आजम ट्रंप जी इं पे तारीफ़ करे जड़ो पट्टे वालो कसम दी अल्लाह जे 40,000 असांजो औरतों फलस्तीन में कत्ल करायो अमेरिका जो सदर कातिल है। नारे तकबीर अमेरिका कुत्ते थे इस्राइल नारे तकबीर अमेरिका जे सदर ते भी लानत त ये असा वारो वजीर आजम उन्हें ते भी लानत है मथे ते जड़ी सोलर प्लेट तकरीर हो पियो करे लज माथे पई ट्रंप भी दिसेस तो मुझी एड़ी तारीफ त कदे पट्टी वाली भी न कोया हिकड़ी माई बीठे कड़े मुल्क जे वजीर आजम इससे पई कही हे पाकिस्तान एटमी ताकत जो वजीर आजम या चपरासिया सलाम मौलाना फजल रहमान के खुदा जो कसम जे आलमी में जाके इंटरव्यू दीदे चलो तो जे आलमी अदालत सद्दाम के खिलाफ फैसलो नहीं सके थी तो इसराइल के वजीर आजम के खिलाफ चौन थी फैसलो नहीं सके भैया तबदात करे भैया तबैयत नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर खबरदार अंग्रेजन जा वरी नाला ही अहिड़ा टोनी ब्लेयर माना कुत्ते जो पुट नेतन्याहू हे नालो मदरसन ते बकवास न कर मदरसन हाफिज ॾिना आलिम ॾिना कारी ॾिना मुफ्ती ॾिना मुजाहिद ॾिना ख़त्म नबुवत जा चौकीदार ॾिना तॾहिं त मौलाना फजल रहमान जो जेसि ताईं असांजे जान में जान आहे कोई माल जो लाल इसराइल के तस्लीम करे ही नथो सके। भैया तबदत करे उलमा के सलाम भैया चयो नारे तकबीर इस्राइल 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 नारे तकबीर मुशर्रफ वारे टाइम साईं मुशर्रफ वारे टाइम मदरसन जी विजिट पिया कनि वज़ीर दाख़िला तॾहिं चयो त मदरसा दहशतगर्दीअ जा मर्कज़ आहिनि रेंजर्स जो वॾो ऑफिसर 7 मदरसा विजिट कई मदरसे में जो आयो त तालिबन हिते चाकू ई कोन्हे बसर बि वात सां पिया खाइनि पुछो तालिबन खां वेहाना अथनि सिरोटो मथे खां रखी थो उन सखर जी प्रेस कॉन्फ्रेंस कई साईं रेंजर्स जे ऑफिसर प्रेस कॉन्फ्रेंस कई छा चई ॿुधा ॿुधा प्रेस कॉन्फ्रेंस में कई चई त वॾे में वॾा NGOs खुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत करण वारा पाकिस्तान जा मदरसा आहिनि सोरस मर्ज़ जो इलाज राशिदा तॾहिं त रड़ियूं कंदा आहियो न पेट्रोल महांगो थी वियो आहे राशिद काॾे वियो कणक जो रेट कोन्हे राशिद काॾे वियो सारियुनि जो रेट कोन्हे राशिद काॾे वियो महांगाई थी वई आहे राशिद काॾे वियो कॾहिं इलेक्शन में पुछो त ठपो ॾियणो आहे राशिद खुदा जो कसम हिकिड़ो दफ़ो असांजे आलमनि खे वोट ॾियो कंजारे वारा हे जेके न तव्हांजे गटरनि जा पुड़ बि खाई विया दुआ कयो त मां सिंध जो वज़ीर आला थियां
ऐं छड़न जी मूंखे दुआ लगी त मां थी भी वेंदुसि छो त छड़न जी दुआ अथव कतल ते दड़ो जो छड़ा मज़लूम आहिनि इन्हनि जी केरु ॿुधे ई नथो न पीउ ॿुधे न मां ॿुधे न मुला ॿुधल अञा त छड़नि जूं छह निशानियूं ॿुधाईंदुसि छा जंहिंमें इहे छह निशानियूं ॾिसो न सम्झो त हाणे अंबड़ी बोकी पर साईं वॾो वेठो आहे छॾियां नथो टे निशानियूं ॿुधायांव हूअं त मां छह ॿुधाया हा पर टे छड़े जी पहिरीं निशानी घर देर सां ईंदो लगी त वियामंदी हाणे बस क्या छड़ा मूंसां सुबुह ताईं ॿधल आहिनि अञा त मां मानी न खाधी पहिरीं निशानी छड़े जी देर सां ईंदो 2:30 बजे 3 बजे बाद मानी घुरंदो अचण सां मानी ॾिनो चवंदो ठरियल आहे त 2:30 बजे तोखे केरु गरम करे ॾे हाणे छो पियो चए ठरियल आहे पीउ खे मिसकाल पियो ॾे उहा वठी ॾे जेका मानी बि गरम करे त बिस्तरो बि गरम करे पर निकाह भी मदीने वारे साईं जी सुन्नत आहे कंडियारे में त एॾा छड़ा आहिनि ट्रक भरे वञे वाह में कुछ हेॾियूं सहूलतूं थियव अरसलान शादी हाल ठहियो पियो आहे साईं शामियाना ठहिया पिया आहिनि शादी हाल लॻा पिया आहिनि रुगो मोबाइल हथ कर बस नबी से फरमायो शादी में ब कम कजो ब सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा नंढा न वॾा नंढड़नि खे बि खाए तव्हां इहा माखी चखी आहे वो छोकरो पियो अंब जे वण ते वेठो अंब पटे मालिक अची वियो अड़े अंब थो पटे पिड़े काथे आहे तूं जीता ॾियां जे बाबो परियां ॿिए वण ते अंब पटे नबी से फरमायो शहन गालन में मां मोहम्मद के रब 1.25 लाख नबियन के फजीलत ॾिनी आहे सुभान अल्लाह जो दफ़ो हदीस पढ़ा आए है छो त मेराज वारी रात 1.25 लाख नबी मिठे मोहम्मद जे इस्तिक़बाल अरशन मते अरबी वयो मेराज वारी रात 7 आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सड़ी कुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे 1.25 लाख नबी हेठ मिठो मोहम्मद मथे कंडियारे वाला अन्या को कटड़ू नाराज न थे मां हिकिड़ो जुमलो चवां जिब्रील हेठ मोहम्मद अन्या मथे पियो वञे आज के रसूल भाई अतबरात अज माखे पक पई त कंडियारो आज के रसूल जो मरकज परवाह ही काने पुछनी न था त भत्तो आहे या कोन या खाई वेठा कंडियारे वारा वरी चांवरनि जा शौक़ी ऐं जेको चांवर घणा खाईंदो उनखे 3 फ़ाइदा थींदा हिकु उनजे घर चोर न ईंदा सॼी राति पियो खंघंदो चोरा ऊंठो ईंदसि ॿियो जेको चांवर घणा खाईंदो न उनखे कुतो कॾहिं बि न खाईंदो छो त लठ हथ में हूंदो अञा 4 फ़ाइदो ॿुधायां हिकिड़ो छड़ो अचे पियो हिन मुंहिंजे भाई खे सम्झो आहे त मुलो रड़ियूं छो थो करे वलीला हाणे दुआ घुरां
हाँ अरे पेर किथे सही साईं साईं भागा देवाए साईं अब्दुल अली मामा गुरबुतो ना ताके चोट गया घोड़े से रात 3 खड़काए घोड़ो चरियो आ तोता उड़ाईंदो है ना मजा लगी साईं खे कम वारी गाल याद आ त जेका आयत पढ़ी हुई उन ते गोल हो पर देर थी वई आ न ताजी निंड बि पिटाइणी आ ब कम करणा आहिनि मूंखे वाइज़ बि करिणो आहे तव्हांजी निंड बि गंजो आयो अजम खां ॿार पोइ पुछईंसि त घणा पैसा चए 10 खां 10 तोखां 20 चए मुंहिंजे मथे ते वार ई 3 मां गंजो चए 2 कम करणा आहिनि हिकु वार ॻोल्हणा आहिनि ॿियो कूड़णा आहिनि